वणन जी वाढी सबब जिते इंसान ज़ात मुतासिर थी आहे उते जंगली जीवत के बेतमाम घणो नुक़सान पहुतो आहे। इहो ई सबब आहे जो सिंध मां केतिरा ई पखी नायाब थींदा पिया वञनि। अहिड़नि पखियुनि मां हिकु ख़ूबसूरत पखी तोतो बि आहे जेको हिन वक़्तु नायाब थी वियो आहे। अटकल 15-20 साल अॻु जॾहिं वाहुनि जे कपनि ते ज़मीननि में वॾा वॾा सरींह ऐं पिपिल जा वण हूंदा हुआ त केतिरा ई तोता अहिड़नि वणनि में रहंदा हुआ। पर अफ़सोस सां चवणो थो पए त इलाइक़े वासियुनि न सिर्फ़ु तोतनि जा बच्चा कढी क़ैदी बणाया पर आहिस्ते आहिस्ते अहिड़ा वण बि वढे छॾियाऊं जंहिं करे तोता ही इलाइक़ो छॾे विया आहिनि। अहिड़ी रीति फितरत खे हुस्न बख़्शींदड़ ही ख़ूबसूरत पखी इंसानी आबादी खां परे हलिया विया आहिनि। पर उन हवाले सां झंगली जीवत खातो तोड़े माहौल दोस्त तंज़ीमूं ख़ामोश बणियल आहिनि। जेकॾहिं ईअं ई सूरत हाल रही त उहो वक़्तु बि परे नाहे जॾहिं सिंध जा ख़ूबसूरत पखी ही इलाइक़ा छॾे हलिया वेंदा। उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त लाॻापियल इदारनि खे निंड मां जाॻणु घुरिजे ऐं नायाब पखियुनि जे शिकार ते मुकमल पाबंदी लॻाए सज़ाऊं तजवीज़ कयूं वञनि त जीअं फितरत जी सूंह खे नुक़सान खां बचाए सघिजे।